साइण तव्हां हिते? सदोरी तू बेगुनाह आहीं। असांखे ख़बर पइजी वई आहे। मूं अणॼाण थी ज़ालिमनि जो साथ ॾिनो। तव्हां वॾा आहियो, तव्हां जे लाइ लख इज़तूं आहिनि असां वटि, पर तव्हां सां हिकु ॻाल्हि बि करणी हुई। हू जेको गोहर आहे उहो ऐं तगियो असांखे हितां लॾाइण था चाहिनि। शायदि हू इहो था चाहिनि त मां नादर जी ज़िंदगीअ में न अची सघां। सदोरी इहो सालार जो ख्वाबु आहे, पर मां कॾहिं बि ईअं कोन थियणु ॾींदसि। तूं नादर जी ज़िंदगी में ईंदीअ ऐं ज़रूरु ईंदीअ ऐं धूमधाम सां ईंदीअ। पर सालार खान पंहिंजी हरकतुनि खां कॾहिं न मुड़ंदो। कल्ह हुन मुंहिंजी चादर में हथ विधा आहिनि, सुभाणे खां हू मूंखे माराए बि सघे थो। मां नथी सम्झां त हू पंहिंजी हरकतुनि खां मुड़ंदो या ही सभु हरकतूं हू करणु छॾे ॾींदो। तुंहिंजी इज़त खां वधीक महरू जी इज़त बि न आहे। तूं असांजो नंग आहीं ऐं अॼु खां पोइ तुंहिंजो वार बि मेरो न थींदो। ही मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे दी। मां तव्हांजो थोरो ज़िंदगी भर न लाहे सघंदसि। सदोरी हाणे तूं असांजी अमानत आहे। तमामु जल्द मां तोखे हितां लाॾे कोॾे वठी वेंदसि। बराबरि। अॼु मूं मञो त वॾेरे लाइक़ ख़ान जो ई तव्हां में खून आहे ऐं तव्हां उन जी न्याणी आहियो। मूंखे इंतज़ारु रहंदो उन ॾींहं जो ऐं मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी। पंहिंजो ख़्यालु रखिजा, मां हलां थी। ॻाल्हियुनि में त मूं तव्हां खां पुछो ई न त तव्हां चांहि पीओ। तव्हां वेहो अधी, मां तव्हांजे लाइ जल्दीअ सां चांहि थी ठाहे अचां। न जॾहिं तूं परणिजी ईंदीअ न पोइ मूंखे चांहि ठाहे पियारजा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।